जी नाज़रीन, हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां मिर्ज़ापुर खां अब्दुल ख़ालिक जुड़े जी रिपोर्ट ॾींदा रहूं त वारे केनाल में पाणी खोट ख़िलाफ़ PPMPA नादर मक्सी चीफ इंजीनियर वली मोहम्मद नाइच आबादगारनि सां गॾिजी रुख रेगुलेटर ते पहुची वियो, जिते रुख पंपिंग स्टेशन गाहे जा रेगुलेटर ऐं वारे मदे जी पहुची पाणी जो जाइज़ो वरितो वियो। रुख रेगुलेटर ते आबपाशी टीम पाणी जी माप बि कई, जिते ॻाल्हाईंदे मीर नादर मक्सी जो चवणु हो त पाणी जी मथां खां ई खोट आहे, जॾहिं त हज़ारे एकड़नि ते पोखियल सारियारो फसल सड़ी ऐं सुकी रहियो आहे, जंहिं करे आबादगार सरापा एहतिजाज बणियल आहिनि। हुन चयो त आबादगारनि खे घुर्बल पाणी फराहम करे ॾिनो वञे। असां ॾिसी रहिया आहियूं त वारे केनाल खे केतिरो पाणी ॾिनो थो वञे। हर कंहिंखे पंहिंजे हिसे जो पाणी मिलंदो त किथे बि को मसइलो न थींदो। उन मौक़े ते मीर नादर मक्सी सां गॾु मीरो ख़ान ऐं शदाद कोट जा आबादगार पिणु साण हुआ।